नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना शफीअना व नबियना व मौलाना व मलजअना व हादियना व मदियना सय्यदना मौलाना मुहम्मदन अब्दुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह। औलिया अल्लज़ीना आमनू सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम सादात किराम उलमाए किराम हुफ़ाज़ उज़्ज़ाम बिरादरान इस्लाम अज़ीज़ दोस्तों मुसलमान भाइयों, हज़रत क़िबला साईं सैयद आसिम अली शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया जे दावत ऐं हुक्म ते अल्लाह जे प्यारन वलियन जे आस्ताने थे हज़रत महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज़ लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु जंदे मुबारक इन यारी शरीफ जे महफिल में अवाजे सामूं आयतूं तिलावत कयूं आहिनि जंजे मुनासिबत सां अमा जे अॻियां चंद गुज़ारिशूं अर्ज़ रखंदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला हिन भलारी रात जे तुफ़ैल ऐं अल्लाह वारनि जे आस्ताने जे सदक़े अल्लाह ताला तमाम असां जी हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन। 11 रबीउल आखिर जी रात जेका हज़रत महबूब सुभानी सैयदना हुसैन आदम रज़ियल्लाहु तआला अन्हु जे तरफ मंसूबा ऐं सनद विसाल मुबारक इलाही तारीख ते थियो
मशहूर रिवायतुन के मुताबिक 561 हिजरी में रबीउल आखिर जे 11 तारीख ते कन 17 में लिखी आ पर मशहूर जेका रिवायत आ उहा 11 तारीख जी आ ऐं रमजान करीम जे महीने में 470 हिजरी में हजरत सैयदना गौसुल आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु जंजी विलादत थी। इमाम अब्दुल वहाब शारानी रहमतुल्लाह ताला अलैह वक्त जो कामिल आरिफ अल्लाह जो वली ऐं जय्यद आलिम थी गुज़रियो आ। उन जो किताब है अत-तबक़ातुल कुबरा। उन पंहिंजे किताब अत-तबक़ातुल कुबरा में लिखियो आ जॾहिं 470 हिजरी में रमज़ान जे महीने में हजरत सैयदना महबूब सुबहानी जी विलादत थी त पाण रमज़ान जे ॾींहं में सुबह सादिक खां वठी सिज जे लहण ताईं पंहिंजे अम्मा साण जो खीर हालांकि इहा उहा उमिरि आहे जंहिंमें को भी शरई आकाम जो मुकल्लफ न हूंदो आहे। शरई आकाम जी तकलीफ़ तॾहिं ॾिनी वेंदी आहे या शरई आकाम उन वक़्त में लागू थींदा आहिनि जॾहिं माण्हू बालिग़ थींदो आहे वॾो थींदो आहे। नाबालिग़ जे मथां शरई आकाम लागू न थींदा आहिनि पर हज़रत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फज़ीलत आहे। ही सदन रुतबो आहे, ही सदन मक़ाम आहे ऐं नंढपुण खां ई या सदन करामत आहे जो रमज़ान जो महीनो उन जे ॾींहंनि में रमज़ान जे अदब ऐं ताज़ीम जे करे हज़रत महबूब सुबहानी सैयदना गौसे आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अम्मा जो खीर न पीअंदा। सुभान अल्लाह। आवाज़े हज़रत सैयदना गौसे आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे नंढपुण में रमज़ान जी एतिरी ताज़ीम रमज़ान जो एतिरो अदब कनि ऐं शरई अहकाम जी मथां नज़र रखनि त पोइ असां मुरीदनि जे मथां बि लाज़िम आहे, असां मुतवस्सिलीन जे मथां लाज़िम आहे, असां मुतक़दीन जे मथां बि लाज़िम आहे त सिर्फ़ यारी खाइण ताईं पाण खे महदूद न रखूं, सिर्फ़ यारी करण ताईं पाण खे महदूद न रखूं, अमल असां उहो कयूं जेको सैयदना गौसे आदम पंहिंजे ज़माने में करे विया। रमज़ान जो महीनो ईंदो असां मुख़्तलिफ़ बहाना ठाहींदासूं। बाबा कम कारियूं आहिनि रोज़ा को नथा रखी सघूं या गर्मी जी मौसम आहे असीं रोज़ा नथा रखी सघूं। इहे टाल मटोल ठाहिण बहाना ठाहिण हीला मुजादा पेश करणु इहो मुनासिब न आहे। यारी करणु भलो कमु आहे, यारी खाइणु सुठो कमु आहे, इन सां अक़ीदत मुहबत वधंदी आहे पर असुलु नतीजो अचणु घुरिजे इन यारी करण जो यारी मुबारक खाइण जो नतीजो इहो निकिरणु घुरिजे त असां गौसे पाक जी तालीम पढ़ी गौसे आदम जी तालीम ॿुधी ऐं सैयदना गौसे आदम जे नक्शे कदम ते हलण जी असां कोशिशि कयूं। दुरूद शरीफ गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि उन्हनि को खौफ न आहे उहे गमगीन भी न थींदा आहिनि। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून अल्लाह जा वली खुदा जा दोस्त उहे थींदा आहिनि जन ईमान दो ऐं तक़वा कंदा आहिनि। विलायत जो पहिरियों शर्त ईमान आहे।
के अल्लाह कने में विलायत कोन दींदो आ विलायत मिलंदी उनखे आ जंहिंजे अंदर ईमान हूंदो आ। बे नंबर ते अल्लाह ताला फरमायो वकानु यत्तकून उहे तक़वा इख्तियार कंदा माना वली उहो हूंदो आ जेको मोमिन बि हूंदो आ त मुत्तकी बि हूंदो आ। जंहिंमें ईमान हूंदो आ उनखे अल्लाह ताला विलायत जो रुतबो दींदो आहे। खुदा पंहिंजो दोस्त उनखे बणाईंदो आहे जेको मोमिन हूंदो आहे, साहिब ईमान हूंदो आहे, साहिब तक़वा हूंदो आहे, तक़वा इख्तियार कंदो आहे, शरीयत पाक ते अमल कंदो आहे, क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। खुदा उनखे विलायत जो ताज पाराईंदो आहे। असांजो हाल छा हूंदो आहे? जेको ॾिसूं मलंग, जेको ॾिसूं मस्त, जेको ॾिसूं वॾो नशाई, जेको ॾिसूं वॾा मैखाना आबाद करे, जंहिंखे ॾिसूं वॾा वार, मायुनि जे औरतुनि वांगुरु वॾा वार रखियो, मलंगनि ऐं मस्तनि वांगुरु फिरंदा वतनि। माण्हू उन्हनि जे पूजा पाठ जे पुठियां वाहे वॾा अलाह जा वली आहिनि, ख़ुदा जा दोस्त आहिनि। अल्लाह अल्लज़ीना आमनू वकानू यत्तकून वली उहो हूंदो आहे जेको मोमिन बि हूंदो आहे त मुत्तकी हूंदो आहे। परहेज़ जे लाइ उन में दर्स आहे त तव्हां सां पंहिंजी ज़िंदगी बि शरीयत जे अहकाम जे मुताबिक़ जे तालीम जी जेका हज़रत सैयदना गौसे आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तरफ़ां मिली, उन तालीम ते हलूं, इन में असांजी भलाई आहे, इन में असांजी नेकी आहे, इन में असांजी चङाई आहे। झूंड में न तकब्बुर में न अचूं, परायूं गिलाऊं गीबतूं न कयूं, पंहिंजे ज़ाहिर खे बि पाक कयूं, पंहिंजे बातिन खे बि साफ़ कयूं। ज़ाहिर असांजो अहिड़ो हुजे जो ॾिसण वारो ॾिसे त वाकई हिन ते शरीयत जो रंग चढ़ियल आहे। बातिन असांजो अहिड़ो साफ़ हुजे, अहिड़ो शीशे साफ़ हुजे जो नफ्स जे ख़्वाहिशुनि जे पुठियां न हलूं, नफ्स खे नफ्स कुशी कयूं, नफ्स जे चवण ते न हलूं। हज़रत महबूब सुबानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े बाला खाने ते मथे पे चढ़िया, रात जो उथिया ऐं मथे जॾहिं चढ़ण लॻा, ॾाकण जे मथां जॾहिं पेर मुबारक रखियऊं त नफ्स ख़्याल ॾिनो अब्दुल कादर रात घणी पई आहे, कुझु घणी आराम कर, पोइ वरी उथी करे इबादत कजां, टाइम वियो त न आहे, रात जा घणी पई आहे। पाण ख़्याल करे पाण नफ्स खे फरमाइनि था तूं मूंखे अलाह जे इबादत खां रोकींदो, जेकॾहिं तूं इहो रोकियो आहे ऐं रोकण जी कोशिशि कई आहे त मां तोखे उन जी सज़ा सुभान अल्लाह मथियो पेर हेठि ॾाके ते हेठियो कदम मथे न खयूं, मथियो कदम मुबारक मथे ॾाके ते आहे, हेठियो कदम मुबारक हेठि। फरमाइनि था नफ्स खे तोखे सबक सेखारणो आहे मिन शैतान सैयदना गौसुल आदम जे तालीम जे मुताबिक़ हुजे। अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो नबी बि राज़ी त सैयदना गौसे आदम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभानी जी वा ज़ात ने हारियो सुभान अल्लाह। स्पीकर जिथे ठयो साईं असां जेको वाइदो आहे टाइम मां पहिरियों पूरो कंदो सुभान अल्लाह। हाणे स्पीकर ते वेहो त टाइम त गुज़री वियो न। दुरूद शरीफ ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु मुंहिंजो शान वॾो आहे, ॿुधण वारा ॿुधनि पिया, सभु कोई सम्झे पियो। शेख अब्दुर रहमान तफ़सूजी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे विलायत जे रुतबे जे वॾे हुजण जी, पंहिंजे शान विलायत जे जी दावा करे रहियो आहे त मुंहिंजो शान सभिनी वलियनि में बुलंद आहे, मुंहिंजो मक़ाम ऐं रुतबो तमामु औलिया अल्लाह में मथे आहे। इहो ज़मानो सैयदना गौसुल आदम जे अब्दुर रहमान तफ़सूजी जे महफ़िल में उन जे मुरीदनि में साम्हूं हिकिड़ो मुरीद हो, जेको मुरीद हो सैयदना गौसे आदम जो, उहो साम्हूं वेठो आहे। शेख अब्दुर रहमान तफ़सूजी जूं ॻाल्हियूं पे तुंहिंजो रुतबो मथे, जेकॾहिं मां मारे वियुसि त मुंहिंजे मुर्शिद जो रुतबो तो
दलील दलाल वही पाण जूं को दलील दलाल थो ॾियां सिधी सही ॻाल्हि आहे मैदान ते लव तूं थो चए मुंहिंजो रुतबो मथियां मल्हा दावणो तूं मारे में अवा वाकई तूं मथे जे फ़कीर मारे वियो त पोइ मुंहिंजो मुर्शिद मथे लाउड न ॻाल्हाए तव्हां न ॻाल्हायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो खामोश थी फकीर जज्बात में थी विया सुभान अल्लाह मुरीदन पैदन के जब आए जे सौदा थियो चैन जे वार वार जे मता अल्लाह जे इनायत जो दरवेश कर खबर कई जो मुरीदो जो मुर्शिद बगदाद वारो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद आया तफसूजी पंहिंजे मुरीदन ने निहारो 5 8 10 12 मुरीदन जो वफ़द तार की थी बाबा निकरो बगदाद जी तरफ वञो हिन फ़कीर खे बि साण वठो वञो हज़रत गौसे आदम जे दरबार में बगदाद में वञी हाज़िर थियो सैयदना अब्दुल कादिर जीलानी के वनी मुझा सलामत जो सुभान अल्लाह दायो त सही 40 सालन खां घणन सालन खां 40 सालन खां दरकाते कुदरत जे मकाम में मां मौजूद आया ऐं गौसे आदम कदम भी तवा के उन जाए ते इंदी कोन ॾिठो दरकाते कुदरत हिकिड़ो मक़ाम औलिया अल्लाह जो हिकिड़ो रुतबो वो फरमाए तो मां उन ते 40 सालन खां फाइज़ आया का हिक ॾींहं 2 ॾींहंनि महीननि सालनि जी ॻाल्हि नाहे 40 सालनि तैयार कयो बाबा बगदाद मां निकरो तफसूं जमा अची रहा आहिनि रस्ते में वञी उन्हनि सां मिलो ऐं उन्हनि खे वापसि वठी वञो हेॾे न अचनि उन्हनि खे चओ बाबा वापसि त सोचता हलो ऐं मुंहिंजो पैगाम वञी शेख अब्दुल रहमान खे ॿुधायो शेख अब्दुल रहमान तूं तो चवीं 40 सालनि खां वठी मां मकाम दरकत ते फाइज़ आया तव्हां कॾहिं बि उन जाइ ते कोन आया हो ऐं शेख साहब दरकात जे मकाम खामते मकामुल हदर अचे तो मकामुल हदर खामते मकामे मखदा अचे तो जेके दरकाते कुदरत में आहिनि उहे जो मकामे मखदा मां उन जे मथां फाइज़ आया तू मकामे हदर का हेठ दरकात वारे मकाम में आई दरकात वारा त मकामे हदर के कोन था ॾिसन त मकामे मखदा में मौजूद मां अब्दुल कादिर जीलानी के तू किथां ॾिसने सुभान अल्लाह पाण फरमाइंदा तुझे तसल्लीअ जे लाइ हिकिड़ी निशानी भी तोखे ॿुधायां थो पंहिंजे मुरीदन खे सैयदना गौसे आदम फरमायो शेख अब्दुल रहमान तफसूजीअ खे ॿुधाइजो अलामत भी ॿुध निशानी भी ॿुध पार पता तोखे ॾेई सम्झायां थो हिकिड़ी रात आई हिकिड़ो वक्त आयो हो हिकिड़ो टाइम आयो हो अल्लाह जे ॿारनि वलियनि सगोरनि खे हिकिड़ी खिलत रूहानी पाराई वई पोशाक पाराई वई उहा जेका पोशाक आई मखदा वारे मकाम जा आई हुई तोखे भी पोशाक मिली ही उन जो रंग साओ हो साए रंग जी रूहानी पोशाक तोखे मिली हुई पर उहा मिली तव्हां खे मकामे मखदा मां ॾिनी के अल्लाह हुई पर तवा के मिली मां अब्दुल कादिर जीलानी दे हथा हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह बुलंद आवाज सुभान अल्लाह तोखे तो खबर भी काने का बुजुर्ग वा तोखे मक्का वा जेका खिलत पोशाक मिली तो समेत जेका बारन बुजुर्गन के मिली वा गाल तो तोखे याद होंदी न तोखे खबर ही काने ॾिनी तव्हां खे अल्लाह पर हथ मां अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह मुंहिंजे हथां त तव्हां खे मिली शेख अब्दुल रहमान ताईं जॾहिं फ़कीर वञी पहुता हज़रत गौसे आदम जे मुरीदन वञी ॿुधायो शेख अब्दुल रहमान तफ़सूजी ॿुधी सम्झी वियो चवण लॻो
कादिर जीलानी वाकई शेख अब्दुल कादिर जीलानी सच फरमायो हा या निशानी ये पार पत्ता लगंदा वाकई मां त हेठे मुआरे मकाम का मथे अन्या मकाम ते अनो जी औलाद आया अनल हसनियो वल मखदौ मकामी मखदामु जो मखदा उन राज वारे मकाम के चेबोआ उन रमज वारे मकाम के चेबोआ जंहिंखे सब को कोन ॼाणींदो आहे उन मकाम जे मथां फाइज़ सैयदना गौसुल आज़म सुभान अल्लाह माण्हू जे ॻाल्हि सम्झ खां मथे आहे माण्हू को सम्झण जी कोशिश करे हज़रत गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला जे मकाम रुतबे खे कदम मुजादा समझी कोन सके आम जेके अल्लाह जा वली हुंदा आम अल्लाह जा वली हजरत पीसे रोदे वारे रज़ी अल्लाह ताला ने फरमायो कुदसी हदीस अल्लाह फरमाइंदो नबी से फरमाइंदा अल्लाह फरमायो औलियाई ता तक़बाई ला यारिफुम गैरी मुझा वली जेके आहिन उहे मुझे पर्दे जे अंदर आहिन उन्हनि खे मां रब खां सवा केर बि कोन सुञाणंदो सुभान अल्लाह आम वलियन के असां नथा सुञाणे सघूं त वलियन जे सरदार सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि अब्दुल कादिर जीलानी जो कदम तमाम वलियन जे गर्दन कंधन सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह करे वजा असा जो अकीदो हुआ जेको गौसुल आज़म जो सुभान अल्लाह जीलानी सादात के बाहु वदियर तमा इमाम हसन जी औलाद आयो हजरत गौस आदम जी औलाद आयो अकीदो उहो रखो जेको पीरा ने पीर जो अकीदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सहाबा जे सुभान अल्लाह शियन न रखो शियन राफिज़न जे तरफ न वञो न रखो आज़म जा असां जो सिलसिले में तमाम मुर्शिदन जो